बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तारनि मंझि तकियो करे टुंबड़ियुनि में थी भेज, तोखे ॾिसे न ॾे आउं न पसां की ॿियो। सभिनी मानाइतनि दोस्तनि खे बशीर उॾे जो सिक ऐं मोहबत भरियो सलाम क़बूल पवे। असां हिते अॼु मोखार जुणेजा जी ॻोठ थरपारकर में मौजूदु आहियूं। भाउ ज़हीर ऐं ससवाल साहिब ऐं ॿिया सभई साथी असां सां गॾु जेके पर साथ में तव्हां ॾिसो पिया दोस्त मौजूदु आहिनि। अदा ग़ुलाम रहीम वेठो आहे, राजा रुस्तम पालारी परियां दोस्त ॾिसजनि पिया बहरहाल। त इन्हनि सभिनी साथियुनि जो इहो ई इसरार हो त का शाइरी थी वञे मौलवी हाजीमंद मलाह जी। चंद सिटूं ई मौलवी साहिब जो वञे नाव कंदसि त वाह जोबन जस जुआनी ॾींहं से आया विया, वाह जोबन जस जुआनी ॾींहं से आया विया, वाह ज़ीनत ज़िंदगानी ॾींहं से आया विया, वाह जेवस वाह जहिड़ा वास वावा वासरा, जा बजा फुलजू फुलानी ॾींहं से आया विया, तड़ तराईअ ते तला ते तेल फणियूं ऐं फुले, तड़ तराईअ ते तला ते तेल फणियूं ऐं फुलेल, सींध सई सुरमे जी कानी ॾींहं से आया विया, माल मस्तियूं मस्करियूं मेला मलूं ऐं मोर का, दम बदम दम पहलवानी ॾींहं से आया विया, वाह जोबन जस जुआनी ॾींहं से आया विया, ऐं वाह ज़ीनत ज़िंदगानी ॾींहं से आया विया। वरी महिरबानी।